अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठू बाबा कलाम। कुछ माण्हू पंहिंजे रवैये ते होर कोन कंदा आहिनि, बाक़ी ख़ामोश रहण जी वजह पुछंदा आहिनि। जिन सां ॻाल्हि करे दिलि हल्को ऐं मुतमइन थी वेंदो आहे, जिन सां ॻाल्हि करे दिलि हल्को ऐं मुतमइन थी वेंदो आहे, माण्हू उहे ख़ूबसूरत हूंदा आहिनि। कुझु माण्हू पंहिंजे रवैये ते गौर कोन कंदा आहिनि, बाक़ी ख़ामोश रहण जी वजह पुछंदा आहिनि। माण्हू सीरत बाबति घणेई ॻाल्हियूं कंदा आहिनि, ॻाल्हि तक़रीबन शिकिल ॾिसी कोन कंदा आहिनि। माण्हू सीरत बाबति घणेई ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर ॻाल्हि तक़रीबन शिकिल ॾिसी कंदा आहिनि। कुझु माण्हू पंहिंजे रवैये ते गौर कोन कंदा आहिनि, बाक़ी ख़ामोश रहण जी वजह पुछंदा आहिनि। माण्हू सीरत बाबति घणेई ॻाल्हियूं कंदा आहिनि, ॻाल्हि तक़रीबन शिकिल ॾिसी कंदा आहिनि। कुझु माण्हू पंहिंजे रवैये ते गौर कोन कंदा आहिनि, बाक़ी ख़ामोश रहण जी वजह पुछंदा आहिनि। तूं ॼाणींदो मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि ख़ैरु छॾ, तूं ॼाणींदो मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि ख़ैरु छॾ, जे ॼाणंदो हुजीं हा त मुंहिंजो हुजीं हा। ईअं आहिनि कुझु माण्हू पंहिंजे रवैये ते गौर कोन कंदा आहिनि, बाक़ी ख़ामोश रहण जी वजह पुछंदा आहिनि। आउं सिर्फ़ु तुंहिंजो आहियां, पंहिंजो सम्झे हा त वक़्तु ॾियां बहाना न। आउं सिर्फ़ु तुंहिंजो आहियां, पंहिंजो सम्झी हा त वक़्तु ॾियां बहाना न। केॾो न ख़ूबसूरत अहसासु ॾियारींदा आहिनि। कुझु माण्हू पंहिंजे रवैये ते गौर कोन कंदा आहिनि, बाक़ी ख़ामोश रहण जी वजह पुछंदा आहिनि। हाणे केरु हथु वधाए थो डपु ख़ौफ़ लॻंदो आहे, हाणे केरु हथु वधाए थो त डपु ख़ौफ़ लॻंदो आहे, जो एतिरे क़दुरु ज़ख़्म लॻा आहिनि। कुझु माण्हू पंहिंजे रवैये ते गौर कोन कंदा आहिनि, बाक़ी ख़ामोश रहण जी वजह पुछंदा आहिनि। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे, मिठूअ जी आसम में न पुॼाए। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे, मिठूअ जी आसम में न पुॼा। शैतान मरदूद खां तूं पंहिंजी पनाह में रख। कुझु माण्हू अहसन तरीक़े सां माण्हुनि जी मजबूरीअ मां फ़ाइदो हासिलु कंदा आहिनि। कुझु माण्हू पंहिंजे रवैये ते गौर कोन कंदा आहिनि, बाक़ी ख़ामोश रहण जी वजह पुछंदा आहिनि।